शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर में बैचलर्स डिग्री प्रोग्राम में दाखिलाउनि लाइ प्री एंट्री टेस्ट पुरअमन माहौल में वरिता विया। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह टेस्ट सेंटर जो दौरो करे इंतजामिया जो जाइज़ो वरितो। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे डॉक्टर परवीन शाह चयो त शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर सिंध सूबे जी 3 नंबर अहम ऐं बहितरीन यूनिवर्सिटी आहे, जंहिंमें दाख़िला हासिल करण लाइ 9 ज़िलनि जा उम्मीदवार टेस्ट में शिरकत कंदा। हुन चयो त कुझु माण्हू सननि ख़िलाफ़ साज़िशूं कनि पिया। एहतिजाज कंदड़ फेल थींदड़ शागिर्द आहिनि जेके चाहिनि था त खेनि पास कयो वञे। हाणे स्टूडेंट्स मोस्टली हींअर मूंखे रिपोर्ट मिली आहे त उहे स्टूडेंट्स जेके बोर्ड घमसान कनि पिया उहे आउटसाइडर्स आहिनि, उहे के फेल्यूअर्स आहिनि, उहे चाहिनि था त असांखे पास कयो या अॼोको इम्तिहान हो इन जे लाइ उन्हनि फॉर्म्स घुरण जी कोशिशि कई या इहो आहे त फीस छो वधाई अथव। ज़ाहिर आहे असांजो सोर्स ऑफ इनकम जेको आहे असां यूनिवर्सिटी खे जे अगरि फीस न वधाईंदासीं त ॿियो त असांजो सोर्स ऑफ इनकम आहे कोन। डॉक्टर परवीन शाह चयो त शागिर्द भले अजायो एहतिजाज कनि, खेनि को बि फ़र्क़ु नथो पवे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk